खानपुर महर में खबर शामिल क्यों था अब्दुल वहीद गडानी की रिपोर्ट मुताबिक खानपुर महर में IBA टेस्ट पास कंदड़ 17 उम्मीदवार उस्तादन में PhD जा ऑफर आर्डर विराए विया। गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में मुनक़िद कयल तकरीब में PPMA सरदार मोहम्मद बश्क महर ऐं ॿियनि जी शिरकत। पीपल्स पार्टी हमेशा बेरोज़गारनि खे रोज़गार ॾिनो आहे। हिकु मञल इदारे जी टेस्ट पास कंदड़ नौजवाननि ॿारनि जे मुस्तक़बिल संवारण में अहम किरदार अदा कंदा मोहम्मद बश्क महर। ख़बर मुजिब खानपुर महर जे गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल खानपुर महर में ऑफर लेटर विराइण वारी तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें PPMA सरदार मोहम्मद बश्क खान महर, DO प्राइमरी अहमदीन मीरानी, DO सेकेंडरी मंजूर अहमद लगारी, TO अलादीन मंगे, हाजी ज़बरदस्त खान महर, अब्दुर्रज़ाक खान महर ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते स्कूल जे प्रिंसिपल अब्दुल अनान कलोड़ो, उस्ताद लियाकत अली नूनारी, उस्ताद अली असगर महर ऐं स्कूली शागिर्दनि PPMA सरदार मोहम्मद बश्क महर जो इस्तक़बाल कियो। उन मौके ते PPMA सरदार मोहम्मद बश्क महर तइलीम अकादमी नई भर्ती थियल तहलके खानगढ़ जे PhD जे 17 उम्मीदवारनि में ऑफर आर्डर विराया विया। जॾहिं त तकरीब खे ख़िताब कंदे सरदार मोहम्मद बश्क महर जो चवणु हो त पीपल्स पार्टी हमेशा बेरोज़गारनि खे रोज़गार ॾिनो आहे। हिकु मञल इदारे जी टेस्ट पास कंदड़ नौजवान ॿारनि जे मुस्तक़बिल संवारण में पंहिंजो किरदार अदा कंदा। हिन चयो त पीपल्स पार्टी सिंध में तइलीम खे आम करण लाइ बहितरीन कदम खणी रही आहे। उस्तादनि जूं भर्तियूं मीरठ ते कयूं वञनि पियूं। ज़बूआल स्कूलनि जी मरमत तोड़ी नयूं बिल्डिंग्स पिणु ॾिनियूं वयूं आहिनि। मोहम्मद बश्क खान महर चयो त न्याणियुनि जी तइलीम लाइ गर्ल्स स्कूलनि खे पिणु अपग्रेड कयो वेंदो। संदसि वधीक चवणु हो त खानपुर महर में ॿारनि लाइ हिकु ऑडिटोरियम हॉल ठाराए वेंदो, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे ॿारनि लाइ प्रोग्राम मुनक़िद कराए सघिबा, जंहिंसां ॿारनि जी तइलीम लाइ वधीक ध्यानु वधंदो।